दौड़ तालका जे दे 52 नसर जे ॻोठ शहीद लदो खान वासवाणी में मुसलसिल बरसातुनि खां पोइ बरसात जो पानी बोड वारी सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। ॻोठाणनि जो माल मता मरी वियो आहे, घर टही पट थी विया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट पेश करे रहियो आहे दौड़ खां सिंधी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद हुसैन जमाली। हिन वक्त में मौजूद आहियां ॻोठ शहीद लदो खान वासवाणी में। तव्हां ॾिसी सघो था त हिन वक्त सॼो ॻोठ पानी हेठि आहे। हिन वक्त तक़रीबन 5 खां 6 फुट पानी जेको आहे ॻोठ में दाख़िल थी चुको आहे ऐं हिन जे पोयां जेको चारों तरफ़ खां सिमनालो फिरियल आहे, सिमनालो बि हींअर उथली चुको आहे। इन सिमनाले में शहर जा पानी बि इन सिमनाले में गॾु थी हिननि ॻोठनि में अची पहुतो आहे। हिन ॻोठ जा तक़रीबन घर ढही चुका आहिनि, माल मता काफ़ी माण्हुनि जो मरी चुको आहे। असीं हींअर ॻोठ में मौजूद आहियूं, हाणे असां ॻोठ वासियुनि सां ॻाल्हाईंदासीं। असां वटि पानी जो बोड मुतासिर थी विया आहियूं। असां घर जेके आहिनि किरी पिया आहिनि ऐं माल मता जो असांजो मरी वियो आहे। ऐं असां वटि हिन वक़्त ताईं केर बि न आहे आयो अमलदार, को बि सियासी लीडर असां वटि अञा ताईं पहुतो न आहे। ऐं शाबाश आहे जेको असां चेयरमैन आहे गुलाम रसूल जमाली साहिबु, उन 5 घर पंहिंजे ज़ाती ख़र्च ते पानी उन गॾरायो आहे। ॿियो असां वटि को बि सियासी लीडर न आहे ऐं न असांखे को माना राशन मिलियो आहे, न असांखे को टेंट मिलिया आहिनि। असां हर शइ खां महरूम लॻा पिया आहियूं। जीअं त ही ॻोठ शहीद लदो खान वासवाणी में पानी ऐं केतिरा ई घर हिते किरी पिया आहिनि, राति बि घर किरिया आहिनि, उते ग़रीबनि जो माल बि मोह आहे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं त गवर्नमेंट जो को बि हिते मुलाज़िम असां वटि न पहुतो आहे। छो असांजो ॻोठ आहे, असां यूसी में आहियूं, इन जे करे छो त माण्हू अॻे तहफ़ुज़ वठी स्कूलनि में उन्हनि खे शिफ्ट कया अथनि। छो असांजो ॻोठ हिते ॿार बच्चा असांजा हिते घरनि में वेठा आहिनि, असांखे चो तरफ़ पानी आहे। सिमनाला बि हींअर भॼण ते आहिनि, उहे बि हाणे ॾिसो पाणी असां वटि को बि माण्हू हिते न आयो आहे गवर्नमेंट जो। जीअं त असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां हिते अची असांजे हिन ॾुखे वक़्त में तव्हां असांजी मीडिया वारा मदद कई आहे। हुन खां पोइ रही ॻाल्हि सियासी लीडर जेके बि आहिनि वोट वठण जे टाइम ते हिते सभु उहो गॾु थींदो आहे। ऐं उन खां पोइ जेको ही हल्को आहे जेको MP आहे अज़रा पैसे जो आहे, हालांकि को बि सियासी लीडर हिते आयो कोन्हे, न को हिते सार लहे थो, न को संभाल लहे थो। हालांकि फ़सुल त विया, बाक़ी हाणे ग़रीबनि जा घर बचा आहिनि, उहे बि वेंदा पोइ दर बदर थींदा। न को हिते को तंबू मिलियो आहे, न को राशन मिलियो आहे। सॼा सियासी जेके बि लीडर आहिनि उहे अञा ताईं बि का बि मदद करण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं इन्हनि क़ीमती जाननि खे बचाइण लाइ गवर्नमेंट जी तरफ़ां अञा ताईं को बि उपाउ न वरितो वियो आहे। आवाम घणी परेशान आहे, आवाम लॾ पलाण शुरू करे चुकी आहे, लेकिन अगरि हू लॾ पलाण करे वेंदा बि त वेंदा काॾे। आवाम तमामु घणी परेशान आहे। सज्जाद हुसैन जमाली, सिंध न्यूज़, दौड़।